दाद लगारीअ जे ॻोठाणनि एहतिजाज कंदे चयो आहे त नारी खे अगवा कंदड़ पासरनि खिलाफ़ पुलिस कार्रवाई नथी करे। दाद लगारी वेझो ॻोठ लारितो लगारीअ जे रहवासियनि शफी मोहम्मद लगारी पंहिंजी मुबैना अगवा थियल धीउ शमीम लगारीअ सां गॾिजी दाद लगारी थाणे अॻियां एहतिजाज कयो। उन मौके ते शफी मोहम्मद लगारी ताईंदे चयो त असांजी धीउ शमीम लगारीअ खे अब्दुल हफीज़ ऐं संदसि भाउ अब्दुल अज़ीज़ लगारी अगवा करे ज़बरदस्ती परणाइण लाइ खणी वञी रहिया हुआ त डहरकी पुलिस बाईपास तां बाज़ियाब कराए सेशन कोर्ट में पेश कयो, जिते हुन अगवा करे ज़बरदस्ती नौजवान मंसूर लगारी सां परणाइण जो बयान ॾिनो। मेरी छोकरी अगवा कई ने अब्दुल हफीज़ अब्दुल अज़ीज़ ऐं पुट अब्दुल हफीज़ था। पुलिस थाने ते बैठा, थाने तो पुलिस में रुका छोड़िया अब तू वञ साफ़ी वदन जाट में कोई मसला थे तू डोमाला में छोकरी घेन वञ। नारी शमीम चयो त मूंखे हफीज़ ऐं अब्दुल अज़ीज़ लगारी ज़बरदस्ती अगवा करे नौजवान मंसूर लगारी सां परणाइण पहुचायो। मुंहिंजे इनकार ते हुननि मूं ते तशद्दुद पिणु कयो। एहतिजाज कंदड़नि चयो त इंसाफ़ लाइ दाद लगारी थाणे ते पहुतासीं त पुलिस बासरनि खिलाफ़ कार्रवाई लाइ तयार नाहे। होॾां अगवा करण जे इल्ज़ाम हेठि आयल हफीज़ ऐं अब्दुल अज़ीज़ चयो त नारी रज़ा ख़ुशीअ सां नौजवान मंसूर लगारी सां परणे लाइ घरां निकिती हुई, जंहिं अदालत सगोरी में वारसनि ॾे वापसि वञण जो बयान ॾिनो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk